नाज़रीन, सिंध हाई कोर्ट कराची में 10 खां वधीक गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्तुनि ते ॿुधणी दौरान अदालत जबरी गुम कयल माण्हुनि जे वारसनि खे मुआवज़े बाबति दरख़्वास्तुनि ते अख़बाराई रिपोर्ट तलब करे वरिती आहे। अदालत जो चवणु आहे त मुतासिर ख़ानदाननि खे मुआवज़ो ॾियण जे लाइ कहिड़ा क़दम खयां पिया वञनि। आके ॿुधायूं पिया एसपी गुलशन इक़बाल जो चवणु आहे त चार्ज संभाले कुझु ॾींहं थिया आहिनि, जवाब जमा कराइण लाइ वक़्तु ॾिनो वञे। अदालत जीआईटी सूबाई टास्क फोर्स खे गुम थियल माण्हुनि जी ॻोल्हा लाइ टास्क ॾेई छॾियो आहे। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं त सिंध हाई कोर्ट कराची में 10 खां वधीक गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्तुनि ते ॿुधणी दौरान अदालत जबरी गुम कयल माण्हुनि जे वारसनि खे मुआवज़े बाबति दरख़्वास्तुनि ते अख़बाराई रिपोर्ट तलब करे वरिती आहे। अदालत जो चवणु आहे त मुतासिर ख़ानदाननि खे मुआवज़ो ॾियण जे लाइ कहिड़ा क़दम खयां पिया वञनि। एसपी गुलशन इक़बाल जो चवणु आहे त चार्ज संभाले कुझु ॾींहं थिया आहिनि, जवाब जमा कराइण लाइ वक़्तु ॾिनो वञे। अदालत जीआईटी ऐं सूबाई टास्क फोर्स खे गुम थियल माण्हुनि जी ॻोल्हा लाइ टास्क ॾेई छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं इन हवाले सां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर सिकंदर भुट्टो खां। जी सिकंदर, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां, आगाह कजो। जी अनिला, जेको आहे त सिंध हाई कोर्ट जी बरुकनी बेंच आहे जस्टिस निमतुल्लाह पुलपोटर ते ॿधल अदालत में 10 खां वधीक गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति दाख़िल दरख़्वास्तनि ते ॿुधणियूं थियूं आहिनि। अदालत में जबरी गुमशुदगी कयल माण्हुनि जे वारसनि पारां मुआवज़ो बाबति जेके दरख़्वास्तूं हुयूं उनमें अॻभराई वारी रिपोर्ट जेकी आहे त अदालत घुरे वरिती आहे। अदालत चयो आहे त ख़ानदान खे जेके गुम थियल माण्हू आहिनि उन्हनि जे ख़ानदान खे मुआवज़ा ॾिना वञनि ऐं अदालत इहो बि हुकुम कयो आहे त उन बाबति कहिड़ा जोगा क़दम खयां विया आहिनि, अहिड़ी अॻभराई रिपोर्ट जेके आहे त अदालत में पेश कई वञे। अदालत में एसपी गुलशन जेको आहे त उहो पेश थियो, जंहिंखां अदालत पुछाणो कयो त हिन वक़्त ताईं कहिड़ी अॻभराई रिपोर्ट आहे गुम थियल माण्हुनि बाबति, जंहिं ते एसपी गुलशन अदालत खे जवाबु ॾिनो त ऐं जेको आहे त कुझु ॾींहं पहिरें चार्ज संभाली आहे ऐं जवाब जमा कराइण लाइ मूंखे वक़्तु ॾिनो वञे। अदालत जीआईटी ऐं सूबाई टास्क फोर्स खे ॿियनि गुम थियल माण्हुनि जी ॻोल्हा बाबति टास्क ॾेई छॾियो। अदालत चयो त गुम थियल माण्हुनि जी ॻोल्हा लाइ अॻभराई वारियूं रिपोर्टूं 6 नवंबर ताईं अदालत में पेश कयूं वञनि। अदालत में जेको आहे त नईम शहज़ाद, रज़ा अहमद, मोहम्मद नईम, तारिक आरिफ हुसैन 2016 खां मुख़्तलिफ़ वक़्तनि खां गुम आहिनि। अहिड़े जेको आहे त दरख़्वास्त गुज़ारनि पारां अदालत में दरख़्वास्त कई वई। दरख़्वास्त गुज़ारनि जो चवणु हो त राशिद, अनवर, अरसलानुद्दीन, पठान खान, सहरानी, शहज़ाद ऐं सिजाद जेके आहिनि त उहे अलॻि अलॻि तारीख़नि ते गुम थिया आहिनि, जेके हिन वक़्त ताईं अञा ताईं बाज़ियाब न थी सघिया आहिनि। दरख़्वास्त गुज़ारनि जो चवणु हो त कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां गुम थियल शहरियुनि खे अञा ताईं बाज़ियाब न पियो करायो वञे ऐं पुलिस जेको आहे त को बि अॻभराई न करे रही आहे, न